सिंध पुलिस सूबे में अगवा थियल 35 खां वधीक मुगविन के बाज़ियाब कराइण में नाकाम। धाड़ेल कंदकोट में वधीक हिक वापारी गुलाम सरवर तईम के अगवा करे विया। वापारिन जो एहतजाज, मुगवी जा वारस पंहिंजे प्यारनि जे घरनि ॾांहुं वापसी न थियण ते मायूस। सूबे में मुगविन जी बाज़ियाबी लाइ एहतजाज जो सिलसिलो बि जारी। सखर डिवीज़न में को भी मानू धाड़ेलन वट कैद न आहे। कच्चे में धाड़ेलन खिलाफ ऑपरेशन जारी है। पक्के में वेठल धाड़ेलन जे सहूलतकारन खिलाफ भी कार्रवाई थी। डोहारन जे साथारी पुलिस ऑफिसरन के बेबख्श न कंदासीं। घोटकी में मीडिया से ॻाल्हाईंदे आईजी सिंध गुलाम नबी मेमून चयो आहे त जदीद हथियारन की खरीदारी लाइ पैसा ॾेई छॾिया आहिनि, जेके जल्द मिली वेंदा। कच्चे में रुगो धाड़ेल न रहंदा आहिनि, कुछ डोहारी आहिनि जिन जो ख़ात्मो कयो वेंदो। प्रिया कुमारी केस में का बि घबराई नथी सघी आहे। सिंध की राजधानी कराची में बेबदमनी की बाहि ते ज़ाब्तो न आयो। फौरन खां वधीक 2 ॼणा क़त्ल। साइट एरिया में हथियारबंदनि पैसा जमा कराइण लाइ बैंक वेंदड़ 2 ॼणनि खे गोली हणी क़त्ल करे छॾियो। 1.25 करोड़ रुपया फुर करे फरार। पुलिस वाक़े जो ज़िम्मेवार बेमक़तूलनि खे करार ॾेई छॾियो। डीआईजी असद रज़ा चयो आहे त एॾी वॾी रक़म मुंतक़िल करण दौरान पुलिस खे छो न ॿुधायो वियो। रक़म वॾी हुजे त पुलिस या सिक्योरिटी गार्ड जो गॾु हुअणु ज़रूरी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची में सिक्योरिटी ऐं निगरानी वधाइण जी हिदायत करे छॾी। मुराद अली शाह चयो आहे त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे। पुलिस हर तरह सां बहितर कमु कंदी त ॾोह ख़तमु थींदा। वॾे वज़ीर जी सदारत हेठि अमन अमान जी सूरतहाल बाबति इजलास। स्ट्रीट क्राइम के हवाले से ब्रीफिंग ॾिनी वई। हुकूमत अवाम मथां हिकु भेरो ॿीहर बिजली बम किराए छॾियो। 1 महीने लाइ बिजली 4 रुपया 92 पैसा फी यूनिट महांगी। नेपरा बिजली महांगी करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त बिजली जे अघ में वाध फेब्रुअरी जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कयो वियो। बिजली जे अघ में वाध लाइफ लाइन ऐं के इलेक्ट्रिक जे वापेदारनि ते लागू न हूंदी। वापेदारनि खे अप्रैल महीने जे बिलनि में वाध अदा करणी पवंदी। सऊदी अरब तरफ़ां पाकिस्तान में 5 अरब डॉलरनि जी सीड़पकारी जो पहिरियों मरहलो जल्द मुकमिल करण जे अज़म जो इज़हार। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ विच में मुलाक़ात जो गॾियल पधरनामो जारी। पधराई में चयो वियो आहे त सऊदी वली अहद ऐं शहबाज शरीफ विच में अल-सफ़ा पैलेस मक्का मुकरमा में मुलाक़ात थी, जंहिं दौरान कारोबार ऐं सीड़पकारी में सहकार वधाइण लाइ गॾियल अज़म जो इज़हार कयो वियो। सऊदी वली अहद पाकिस्तान जो जल्द दौरो करण वारी दावत क़बूल करे वरिती। सेनेट चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी चूंड सुभाणे थींदी। पीपल्स पार्टी यूसुफ रज़ा गिलानी खे सेनेट चेयरमैन चूंडण लाइ राब्ता तेज़ करे छॾिया। सेनेट चेयरमैन जी चूंड बाबति पीपीए जी कमेटी जा मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सां राब्ता। तहरीर रहमान चयो आहे त यूसुफ रज़ा गिलानी खे सेनेट में वाज़िह हिमायत हासिल आहे। सेनेट चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी चूंड रोकण वारी दरख़्वास्त ते नोटिस जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट ऐं पीटीआई जी दरख़्वास्त ते इलेक्शन कमीशन खां जवाब तलब करे वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक कयानी ऑर्डर जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त पीटीआई 5 सेनेटर्स जे इलेक्शन रोकण वारी अपील ते एतराज़ ख़त्म कया विया आहिनि। अॻूणी वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी ईंदड़ चूंडुनि में नई सियासी पार्टी ते विढ़ण जो ऐलान करे छॾियो। शाहिद खाकान अब्बासी नई सियासी पार्टी जी रजिस्ट्रेशन लाइ इलेक्शन कमीशन सां राब्तो करे वरितो। पार्टी जी रजिस्ट्रेशन लाइ इलेक्शन कमीशन में तफ़सील जमा कराए छॾिया। शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त हुन सियासी पार्टी जी रजिस्ट्रेशन लाइ इलेक्शन कमीशन खे घुर्बल दस्तावेज़ फ़राहम करे छॾिया आहिनि। हू ईंदड़ चूंडुनि में नई सियासी पार्टी ते विढ़ंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून खे सुतसमा वारो कलमदान बि ॾिनो वियो।
नोटिफिकेशन जारी। शर्जील मेमून वटि एक्साइज़ ऐं ट्रांसपोर्ट जा बि कलमदान मौजूद आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि जे नतीजे में 8 ॼणा फौत, 24 ज़ख़्मी। गढ़ी यासीन वेझो वैन कल्टी, 2 औरतुनि समेत 4 ॼणा फौत, 11 ज़ख़्मी। टंडो आदमगढ़ सां वैन जे टकर में महबूब फौत थी वियो। मेहड़गढ़ सां डॉटसन जे टकर में नूरल चांडियो फौत थी वियो। मियां साहब लॻू क़ौमी शाहराह ते हादसो, ट्रैक्टर ड्राइवर फौत, 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रोहिड़ी वेझो क़ौमी शाहराह ते टमाटनि सां भरियल मज़दा कल्टी, 7 ॼणा ज़ख़्मी। हादसे बाद ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। घोटकी पुलिस पारां मुगवी खे मुक़ाबले ज़रिए बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त 5 महीना अॻु अगवा थियल अजब लगारी खे कचे वारे इलाइक़े में धाड़ेलनि सां मुक़ाबलो करे बाज़ियाब करायो। सखर पुलिस जो 2 मुगवियुनि खे मुक़ाबले ज़रिए बाज़ियाब कराइण वारी दावा शकी बणिजी वई। मुबैना मुक़ाबले वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। वीडियो में थाणे ॿाहिरां अलकारनि खे फायरिंग कंदे ॾिसी सघिजे थो। अलकार हिक ॿिए खे फायरिंग लाइ चई रहिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं सखर पुलिस बागड़जी वारे कचे में 2 मुगविन पोरियतनि खे मुक़ाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा कई वई हुई। कोटड़ी बैराज वटि सिंधु में पाणी जो बहिरान संगीन थी वियो। ठटे ज़िले जे शाखुनि में वारी उॾामण लॻी। कोटड़ी बैराज ते केबी फीडर अप ऐं केबी फीडर डाउन में पाणी हणण लॻ। ठटे ज़िले जे सब डिवीज़न साकरो, बघाड़ डिवीज़न जे वाहन ऐं शाखुनि में वारी उॾामण लॻी। आबादियुनि में पीअण जे पाणी जी खोट बि पैदा थी वई। कराची समेत सिंध जे वॾनि शहरनि मां ईद मल्हाइण लाइ वेंदड़ मुसाफ़िरनि खे ट्रांसपोर्टर्स ॿिन्ही हथनि सां फोड़ण लॻा। सिंध जो ट्रांसपोर्ट खातो अघु निंड सुतल। ट्रांसपोर्टर्स प्यारनि सां ईद मल्हाइण लाइ वेंदड़नि खां ॿीण ते भाड़ा वसूल करण लॻा। मुसाफ़िरनि पारां हुकूमत खां ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। छाछरो जे ॻोठ डाकलो जे रहवासी घरू अणबण तां फाओ खाई मुबैना तौर आपघात करे छॾियो। जंग मां लाश हथ। 60 वरनि जे प्रेमो ठकर फाओ खाई हयाती जो अंतंदो। फोती जो लाश तालका अस्पताल छाछरो मुंतकिल। वारसनि जो चवणु आहे त प्रेमो गुज़िरियल 3 वरनि खां ज़हनी तवाज़ुन ठीक न हो। ऐं सऊदी अरब में शवाल जो चंड नज़र न आयो। सऊदी चंड ॾिसणी कमेटी ऐलान करे छॾियो। सऊदी चंड ॾिसणी कमेटी जो चवणु आहे त सॼे मुल्क मां चंड नज़र अचण जी का बि शाइदी न मिली आहे। सऊदी अरब में ईद उल फितर 10 अप्रैल ते अरबा जे ॾींहुं थींदी। पाकिस्तान में चंड ॾिसणी कमेटी जो इजलास सुभाणे थींदो। ईद उल फितर 10 अप्रैल ते थियण जा इम्कान।